20,000 रुपया टोटल मुझी सैलरी। घर जो रेंट, मथा वरी मुझी ज़ाल जी फरमाइशूं, ऐं वरी मुसीबत बकरा ईद। ओहो, बकरो भी घट में घट 20-25,000 मांगो। या अल्लाह, छा कया? या अल्लाह, छा कया? मुझे स्वीट मुर्स तोखे खबर आहे परी ईद आहे। खबर आहे, तरी तो परेशान आया। इन करे त मां परेशान आया त तुंजा हथ खाली आहिनि। यार सोनी, मां सैलरी खणी त आयो आया। मां सैलरी जी न उन लिस्ट जी गाल पई कयां जेका मूं तोखे सुबह ऑफिस वञण खां पहिरीं ॾिनी हुई। यार सोनी, हिन सैलरी मां तो तुंहिंजी लिस्ट जो सामान पूरो कोन थींदो। ईद खां पोइ महीनो कीअं गुज़रंदो? कीअं गुज़रंदो इहो मूंखे नाहे ख़बर। जेको लिस्ट में मूं सामान लिखियो आहे उहो मूंखे खपे खपे खपे। तव्हां केरु आहियो? हिते छा पिया कयो? You tell me, who am I? मां वसीम जो चाचो, हिन जे पीउ जो दोस्त आहियां। लंडन खां आयो आहियां, लंडन खां। चङो चङो, तव्हां सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी आहे। सोनी, भला हीअं कर, तोखे आउं पैसा ॾियां थो, तूं पंहिंजी लिस्ट जो सामान वठी छॾ। बाक़ी बकरे खे छॾे ॾे। बकरा इलाही महांगा आहिनि, 25 खां 30,000 खां घटि मिले ई नथो। सवाल ई पैदा कोन थो थिए। बकर त लाज़मी ईंदो, न त मां पंहिंजी जान ॾेई छॾींदमि। मरण जूं ॻाल्हियूं छो थी करी? मरण तुंहिंजा दुश्मन। त पोइ तूं छो ज़िंदा आहीं? मरी छो नथो वञी? छा मां तुंहिंजो दुश्मन आहियां? सोनी, तूं मूंखे पंहिंजो दुश्मन थी सम्झी? जेकॾहिं जेके मूं तोखे कपिड़ा चया आहिनि तूं उहे न आंदा, ऐं जेका तोखे मूं मेकअप जी किट चई आहे उहा बि तूं न आंदी, ऐं उहा मॉडल माहिरा खान वारी सैंडल बि तूं मूंखे न आणी ॾिनी, ऐं बकर बि न आणी ॾिनो, त पोइ तूं मुंहिंजो दुश्मन आहीं। ऐं छा? ऐं मुंहिंजो कातिल आहीं, कातिल। यार सोनी, वरी अहिड़ियूं मनूस ॻाल्हियूं शुरू करे छॾी। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदी कर, मुंहिंजी दिलि वेही रहंदी आहे। आईंदा जेकॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं कई त पोइ त जेको तूं चाहीं थी मां तोखे हाणे थो ॾियां। बसि आईंदा अहिड़ियूं मनूस ॻाल्हियूं न कजांइ। ओयो, लॻे थो मालिक मकान अची वियो। उनखे ख़बर पइजी वई त मां सैलरी खणी आयो आहियां। वञ वञी मुंहुं ॾेसि। तव्हां केरु आहियो? हिते छा जे लाइ आहियो? जी, मां किरायो वठणु आहियां, हिन घर जो मालिक आहियां। जेकॾहिं मां हिकिड़ो ॾींहुं बि लेट कयां त इहो ई किरायो 2 महीना वरी कोन मिलंदो। घणो किरायो आहे हिन खोखे घर जो? कमाल था कयो, हिन घर खे खोखो चओ था। घणो आहे किरायो? 8,000। ही वठ, ही पूरा थी 24,000 रुपया, 3 महीननि जो भाड़ो। ऐं हा ॿुध, वापसि न अचिजां हिन खोखे में, ओके?
तव्हां के You tell me who I am. I am your father's old friend. जी Look this pic. जी ही तो मुंहिंजो वालिद साहब आहे। अञा तूं पुछंदे मां केरु आहियां? न न अंकल अचो प्लीज। Thank you. हलो अंकल हलो प्लीज वियो। केरा सोनी अचे सलाम कर। मुंहिंजो बाबा जो पुराणो दोस्त आहे, सम्झ मुंहिंजो चाचो आहे। हलिया अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम पुट खुश आहीं? हिकिड़ो मिंट मुंहिंजी ॻाल्हि पुछो। हाणे ही चाचा किथां अची वियो? ख़र्चा वधाइण लाइ सभु ईद जी मौसम में। हाँ सोनी ॾिस माशाल्लाह मौसम केॾो सुठो थी रहियो आहे, लॻे थो बारिश थींदी आहे। वाकई मौसम हसीन ऐं ख़ूबसूरत आहे। हाँ चाचा, अल्लाह तव्हांजी ज़ुबान मुबारक करे। हाणे इहा छा मुसीबत आहे? सोनी सोनी रिलैक्स रिलैक्स। चाचा साईं न मालिक मकान खे एडवांस में 3 महीननि जो रेंट ॾेई छॾियो आहे, सुख 24,000 सम्झी। अरे मां त विसरी ई वियमि। वसीम तूं वञी बिस्किट वठी अच त मां चाचा लाइ सुठी चांहि ठाही थी अचां। हाँ ठीकु आहे, ॾिस खीर आहे न त उहो बि वठी अचां। खीर आहे खीर आहे। न पुट बिस्किट खे छॾ, चांहि पीआर चांहि। लॻे थो त निभागो मालिक मकान वरी अची वियो। मां ॾिसां तूं ॾिसी अच, मां चांहि ठाहे वठां। अंकल अंकल सोनी सोनी अंकल का रहे हो? अलाए अरे चाचा तव्हां हुते छो लेके पिया आहियो? हेॾे अचो। अचो चाचा अचो। ॿाहिरि केरु हो? हाँ ॿार त केरु न हुयो, लॻे थो त पाड़े जा ॿार हूंदा। हिकु त हिते ॿार इलाही ऐं सॼा शरारती। पर चाचा तव्हां मालिक मकान खां छो डिॼी रहिया हुआ? मूं हुनखे 3 महीने जो किरायो पूरा 24,000 रुपया ॾिना हुआ। हाँ एतिरा ई थींदा आहिनि। वसीम पुट मूं जेके नोट हुनखे ॾिना आहिनि न उहे नकली आहिनि, असली कोन आहिनि। छा? नकली नोट? चाचा है या ठग आहे? छा चई पुट वसीम? पर चाचा तव्हां हुनखे नकली नोट छो ॾिना? हा पुट मूंखे यकीन आहे मालिक मकान छा बैंक वारो पोइ उन नोटनि ते शक कोन थो करे सघे। त पोइ तव्हां एॾो ड्रिजो छो पिया? ग़लति कमु त आख़िर ग़लति आहे न, त पोइ ख़ौफ़ त रहंदो न। सोनी तूं चाचा जे लाइ कुझु खाइण लाइ त खणी आ? न पुट खाधे खे रहण ॾे, मां वञी ॿाहिरि होटल ते खाधो खाईंदुसि ॿाहिरि। ओढ़ा तूं छा थो सम्झी? मूंखे मानी पचाइण न ईंदी आहे, मां सभु सम्झां थी। ही पोइ सम्झे थो त शायदि मूंखे मानी न आहे पचाइण ईंदी, तॾहिं होटल जी मानी थो चले। चाचा मुंहिंजी ज़ाल कुकिंग ॾाढी सुठी कंदी आहे, ॾाढी सुठी। हा पोइ ठीकु आहे पुट, पोइ खाई था ॾिसो तव्हांजो खाधो। हा ठीकु आहे, तव्हां हाली आराम कयो, मां तव्हां लाइ मानी पचाए थी अचां। वाह 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 वाह, वेरी टेस्टी लंच, मज़ेदार हो। शुक्र आहे चाचा खे मुंहिंजे हथनि जी मानी त वणी। हा हा पुट खाधो मज़ेदार हो, तंहिं करे त वधीक खाधो मां।
हाणे पुट मां ॿाहिरि वाक थो करणु वञा हा तव्हां वेही हिते कचहरी कयो ठीकु आहे चाचा थोड़ी देर आराम करे वठो आहे पोइ भले वॉक ते तव्हां हलिया वञो आहे पुट मुंहिंजी आदत आहे मानी खाइण खां पोइ जेको आहे न वॉक कंदो आहियां वॉक ओके माई डॉटर आई एम गोइंग टू आउट फॉर वॉक सोणी जेकॾहिं तूं इजाज़त ॾी त मां थोड़ी देर आराम करे वठां। अच्छा त हाणे बादशाह सलामत आराम फरमाईंदा का ज़रूरत ना है चुप करे वे ते न त छो सोणी वरी मूंखां का ग़लती थी आहे छा? गलती लिस्ट किथे आहे मुंहिंजी कंहिंजे लाइ? ईद जे सामान जी हा पर सोणी मुंहिंजी ॻाल्हि तूं ॿुध। छा ॿुधां किराए जा पैसा त चाचा ॾेई छॾिया नोट असली हुजनि या नकली हाणे छा मसलो आहे ॾिस सोणी 10-12 हज़ार में जेको सामान ईंदो न उहो त ईंदो पर जेका तो जीन्स पसंदि कई आहे न उहा इलाही महांगी आहे। ॾिस मुंहिंजी बेइज्जती न कर मूंखे उहो ई खपे जेके ख़ूबसूरत मॉडल्स पाईंदियूं आहिनि चाहे वो 10,000 जो हुजे या 12,000 जो मूंखे कुझु ख़बर न आहे। हा त पोइ ईअं था कयूं तूं बकरे जी ज़िद छॾ। बकवास बंद कर बकरो भी ईंदो ऐं मेकअप भी ईंदो कन खोली आ ॻाल्हि ॿुधे छॾ। अरे सोनी मुंहिंजी ॻाल्हि तो बस कर मूंखे कुछ भी ना है खबर अॼु ॾींहुं ताईं तूं मुंहिंजो कहिड़ो कमु सही तरीक़े सां कयो आहे। सोनी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध त सही। छा ॿुधां कॾहिं तूं मुंहिंजो कमु कर मोहब्बत जा त वॾा वॾा दावा कंदो रहंदो आहीं। मां कोशिश तव्हां ॿिन्हिनि में जहिड़ो छा जो आहे? ॾिसो चाचा बाक़ी ईद में हिकिड़ो ई ॾींहुं रहिजी वियो आहे ऐं हिन मुंहिंजे लाइ हींअर ताईं कुझु बि न आहे आंदो। छा कोन वठी आयो आहे? हिन मुंहिंजे लाइ हींअर ताईं न कपिड़ा न मेकअप ऐं हो जेको मायरा खान मॉडल जेका न जेका सैंडल पाईंदी आहे उहा सैंडल बि मुंहिंजे लाइ न आहे आंदी ऐं हिन बकरो बि न आहे आंदो। वसीम पुट इहा त ग़लति ॻाल्हि आहे मुंहिंजी धीअ सही बि चए ईद में हिकु ॾींहुं त आहे। हिन खे हिन ॻाल्हि जो को बि अहसासु कोन्हे को। तोखे एहसास आहे त एतिरी महांगियूं शयूं आणींदसि किथां? मुंहिंजी सैलरी सिर्फ़ 20,000 आहे 20। तुंहिंजी सैलरी 20,000 हुजे या 10,000 मूंखे ईद जो सामान खपे ऐं बकरो बि खपे। वसीम पुट वञ मुंहिंजी धीअ खे ईद शॉपिंग कराए अचु सुभाणे जो ॾींहुं त रहिजी वियो आहे ईद में। पर चाचा इहो सभु थींदो कीअं? सभु कुझु थी वेंदो विसारे छॾ। हा तूं वञी पहिरीं पंहिंजी ज़ाल खे ईद जी शॉपिंग कराए अचु सुभाणे वञी ॿकर वठी अचिजांइ। धीअ ऐं पुट वसीम मां हाणे हलां थो। चाचा तव्हां असां सां गॾु रहो न काॾे वेंदो तव्हां? न न न न तव्हां ॿई शॉपिंग कयो ठीकु आहे। चाचा तव्हां हिनमहिल केॾां वेंदो? राति असां सां गॾु रहो न। पुट मां हिकु हफ़्ते खां पाकिस्तान में आयल आहियां जिथे रहंदो आहियां न उते मुंहिंजा सुठा दोस्त आहिनि मुंहिंजो इंतज़ारु पिया कनि। ईद जे ॾींहुं मां तव्हां सां गॾु हूंदुसि शाम जो पाकिस्तान खां लंडन हलियो वेंदुसि। पर चाचा काॾे वेंदो कुझु ॾींहुं असां वटि ई रही पओ। पुट हिकु हफ़्ते खां ज़िमेदारी में लॻल आहियां। ज़िमेदारी? कहिड़ी ज़िमेदारी? सभु तयारियूं मुंहिंजे प्लान जे मुताबिक़ इंशाअल्लाह ताला हल थी वेंदियूं। अच्छा पुट मां हलां थो हा पंहिंजी ज़ाल खे वञी शॉपिंग कराए मां ईद जे ॾींहुं ईंदुसि ठीकु आहे। हल हाणे त ख़ुशि आई न जल्दी तयार थी। पूरो घर कलर वाश थी वियो? जी एहसान साहब
अहिड़ी तरह सफ़ाई कराई आहे बिल्कुलु शीशे वांगुरु, ज़रा बराबरि बि डस्ट न आहे। एहसान साहब पाण हली करे ॾिसो न। न न न न न न हिन घर में उहे वेंदा जिन लाइ ही मूं घर ख़रीद कयो आहे। कमाल कयो आहे एहसान साहब, तव्हां त उहो कयो आहे ॿियो सोचे बि नथो सघे। मां इहो ई थो चाहियां ईद जी शाम हू हिन घर में गुज़ारनि। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, तव्हां इहो फर्नीचर छो रोकियो आहे? छा उहो ईद जी शाम जो ईंदा त छा फर्श ते सुम्हंदा? इहा ॻाल्हि तोखे सम्झ में कान ईंदी आहे दा, इहो हुननि खे सम्झाइणु ज़रूरी आहे। ओहो फाइनली ॾाढी गर्मी हुई। आहे वसीम, तूं पंहिंजे लाइ कुझु न वरितो? चरी तू ही जेको कुछ भी वरतो आहे मुंहिंजे लाइ तो वरतो आहे। छा मतिलब मुंहिंजे लाइ? चरी तो ही जेको कुछ भी वरतो आहे पंहिंजे पाण खे ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत तर ठाहिण लाइ वरतो आहे न। हा, मां चाहियां थी त मां दुनिया में सभिनि खां वधीक ख़ूबसूरत लॻां। मुंहिंजी जान तू ख़ूबसूरत आहीं, सॼी दुनिया थी चवे। मां त चवां थो तू दुनिया जी सभिनी खां वधीक ख़ूबसूरत छोकिरी आहीं। पोइ ही जेको कुझु तू सिंगार करी थी मुंहिंजे लाइ करी थी न। हा, तोखे ऐं सिर्फ़ु तोखे ॾेखारण लाइ। त पोइ इन जो इहो ई मतिलबु थियो त तो ही जेको कुझु वरितो आहे सभु मुंहिंजे लाइ वरितो आहे न। तूं मूंसां मोहबत कंदो आहीं इहा त मूंखे ख़बर हुई, पर एतिरी मोहबत कंदो आहीं इहा मूंखे न ख़बर हुई। मोहबत पंहिंजी जॻह ऐं शॉपिंग पंहिंजी जॻह, पर जेकॾहिं सुभाणे तूं मूंखे बकर न वठी ॾिनो ऐं मां क़ुर्बानी न करे सघियमि त पोइ यादि रखजांइ हाणे सम्झी वई न सॼी ॻाल्हि? जी चाचा। ठीकु आहे, हाणे तूं हल ऐं मां हेॾा हलां थो। ठीकु आहे, पोइ मिलंदासीं। ठीकु। तोखे ख़बर आहे त छा टाइम थी वियो आहे? ख़बर आहे मूंखे, पर मां छा कयां सोणी? मां किथां आणियां 20-25 हज़ार ऐं तुंहिंजे लाइ ईद लाइ बकर? वसीम, ॾिस, मां पंहिंजे पाण खे मारे छॾींदमि। सोणी ॾिस, तो वरी मनूस ॻाल्हियूं शुरू करे छॾियूं। तोखे केतिरा भेरा झलियो आहे त अहिड़ियूं मनूस ॻाल्हियूं न कंदी कर। त पोइ कहिड़ी ॻाल्हि कयां? ॾिस, कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। हिन दफ़ो मूंखे क़ुर्बानी करणी आहे, करणी आहे, करणी आहे। सोणी, सोणी प्लीज मुंहिंजी ॻाल्हि तूं ॿुध। मूंखे तुंहिंजी काई ॻाल्हि नाहे ॿुधणी। पहिरियां त तूं वॾियूं प्यार मोहब्बत जूं ॻाल्हियूं कंदो आहे, पर तूं मुंहिंजे लाइ कयो ई छा आहे अॼु ताईं? छा आहे पुटु, एतिरी कावड़ छाजे लाइ? ॾिसो न चाचा, क़ुर्बानी वारी ईद में सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं बचियो आहे ऐं हिन मूंखे हींअर ताईं बकर नाहे वठी ॾिनो। वञी बकरो ख़रीद करे अचो, इन में कावड़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? किथां आणियां चाचा? 20-25 हज़ार जो बकरो आहे। तूं पंहिंजे पाण खे विकिणी छॾ, वञी कर्ज़ा वठ, पर मूंखे बकरो खपे। पुटु, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। मूं मालिक मकान खे 24,000 ॾिना, वापसि कोन मोटी आयो। तव्हां नकली नोट ॾिना हुया न? इन जो मतिलबु त नोट हली विया। त पोइ? पर पुटु, कर्ज़ वठण खां बहितर आहे त माण्हू ई जुआ खेॾे। वसीम पुटु, ओरियां अच। हीअ वठि 50,000 रुपया। पर मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध,
ऐं होशियारी सां पकर उन खां ख़रीद कजां जेको तुंहिंजी सम्झ में अचे। ठीकु आहे, वञ बकर ख़रीद करे अच। मां हाणे हलां थो। पर मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध ऐं होशियारी सां पकर उन खां ख़रीद कजां जेको तुंहिंजी सम्झ में अचे। ठीकु आहे? अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदी कर, मुंहिंजी दिलि वेही रहंदी आहे। आईंदा जेकॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं कई त पोइ त जेको तूं चाहीं थी मां तोखे आणे थो ॾियां। किथां आणिया चाचा? 20-25 जो बकरो आहे। तूं पंहिंजे पाण खे विकिणी छॾ, वञी कर्ज़ा वठ, पर मूंखे बकरो खपे। मूं मालिक मकान खे 24,000 ॾिना, वापसि कोन मोटी आयो। तव्हां नकली नोट ॾिना हुया न? चाचा, तव्हां वसीम खे कहिड़ी ॻाल्हि चई आहे? मूंखे हींअर ताईं उहा ॻाल्हि सम्झ नथी अचे। छा मतिलबु आहे? इहो ई त मां तव्हां खां पुछां पई। पुट, मूं जेके नोट वसीम खे ॾिना आहिनि न, उहो असली कोन आहिनि, नकली आहिनि। अल्लाह न करे। मतलब तव्हां वसीम खे जेके जाली नोट ॾिना हुया उन लाइ चओ था त पकड़ियो वञे त? हा पुट, तुंहिंजी ज़िद त पूरी करणी हुई न, या जेल या रेल। हाणे तूं परेशान छो आहीं? ज़िद त तो बि कई न। चाचा, तव्हां इहो सुठो नाहे कयो। मुंहिंजे वसीम खे जेकॾहिं कुझु थियो त मां तव्हांखे ज़िंदा न छॾींदमि। पोइ आउं छा कयां? हू तोसां प्यार थो करे, मोहबत थो करे। जॾहिं तूं मरण जी ॻाल्हि कंदी हुई न, हुनजो साह निकिरी वेंदो, साह घुटिजी वेंदोसि। हाणे तुंहिंजी ज़िद हुई न पुट, तो कॾहिं सोचियो हो हुन वटि पैसा आहिनि या न आहिनि? तुंहिंजी परेशानी जे करे त हू परेशान हो, ॿियो को हल हो ई कोन। तुंहिंजी ख़्वाहिश पूरी करण लाइ हिकिड़ो इहो ई तरीक़ो हो। बसि हाणे हुन लाइ दुआ ई घुरी सघूं था। हेलो, किथे आई तूं? सुणी आऊं हिते आहियां, बकरा मंडी में आहियां। का बि ज़रूरत नाहे बकरो वठण जी, तूं जल्दी घर वापस अच। पर सुणी, मां त बकरो पसंदि करे छॾियो आहे। खबरदार जो तूं बकरे लाइ कंहिंखे पैसा ॾिना। शराफत सां जल्दी घर पहुच। हा, अचा थो। सुणी, वसीम, वसीम तूं अची वए। वसीम, हिन चाचा खे हींअर जो हींअर तां कढ, ऐं हिन जा पैसा असांखे न खपनि। सुणी, ही तूं छा पई चवीं? इहो चाचा हिकिड़े नंबर जो ठग आहे, हिनखे कढ था। ईअं नाहे जी, तूं समझी पई। वसीम, मूंखे सिर्फ तू खपे, न मूंखे ये बकरा खपनि, न ये मूंखे पैसा खपनि। हिन चाचा खे हींअर तां कढ। सुणी, तूं परेशान न थी। वसीम, मूंखे सिर्फ तू खपे। अरे चरी, एतिरो त सोच। तो जी फोन कयो, मां घर मोटी आयुसि। इन जो मतलब त मां मंडी वयो ई न हुयमि। छा? हाँ। त छा तू घर खां ॿाहिरि हुए? हाँ, मां पासे वारी गली में होटल ते वेही सुकून सां चांहि पे पीती। चरी, जेके पैसा तो चाचा खे मोटाए पे ॾिना, ऐं जेके चाचा मालिक मकान खे रेंट जा पैसा ॾिना, उहे असली हुया। बस रुगो तू ही नकली मॉडल थी पे घुमे। पुट, ही तव्हांजे लाइ तोहफ़ो आहे। ये चाहे चाचा? ही तव्हांजे नए घर जा कागज़ात आहिनि। नओ घर? हा पुट, वसीम जे पीउ जो मुंहिंजे मथां कर्ज़ हो। ही कर्ज़ लाहिण लाइ तव्हांखे नओं घर वठी ॾिनो आहे। नओ घर? कहिड़ो नओ घर? मां सम्झमि कोन। तोखे सुधारण लाइ इहो सभु कुझु असां प्लान ठाहियो।
पुट ज़ाल मुड़ुस गाॾी जा ॿ टायर हूंदा आहिनि, उन्हनि में अगरि हिकिड़ो टेर ख़राबु हुजे त पोइ गाॾी कोन हलंदी। थैंक यू सो मच चाचा, तव्हां मूं ते तमामु वॾो अहसान कयो आहे। न पुट, मूं तुंहिंजे मथां अहसान कोन कयो आहे, इहो तुंहिंजे पीउ जो मुंहिंजे मथां कर्ज़ु हो। ऐं हा, सुभाणे ईद जो ॾींहुं आहे, तव्हां वञी नए घर में ईद ख़ुशी सां मल्हाइजो। त पोइ सुभाणे ईद तव्हां असां सां गॾु कंदव न चाचा? हा पुट, इनशा अल्लाह मां ज़रूरु सुभाणे ईंदुसि। ठीकु आहे, हाणे मां हलां थो। अल्लाह हाफ़िज़। हाणे त ख़ुशि आहीं न? हा, ख़ुशि आहियां। बकरो वरी बकरो? न, सॉरी, हाणे मूंखे बकरो न, मूंखे तूं खपे।